अस्सलाम वालेकुम नाज़रीन, नवां ॾिसी रहियो A4 JDO न्यूज़ ऐं मां आहियां वज़ीर उनड़। ख़बर शामिल कयूं था A4 JDO न्यूज़ जे रिपोर्ट दिलदार चांडियो जी। आबादगार इतार सकरण तरफ़ां शहबाज शाख सकरण में गटरनि जो गंदो पाणी छॾण ऐं शहबाज शाख में थियल तरक़ियाती कमनि में नाक़स मटीरियल इस्तेमालु करणु, शाख जे कपरनि ते कब्ज़े ऐं गैरकानूनी नूलियूं लॻाइण ख़िलाफ़ फैज़न शाह जी अॻुवाणीअ में अॼु ॿिए ॾींहुं बि एहतिजाजी कैंप लॻाई वई। इरीगेशन डिपार्टमेंट ख़िलाफ़ एहतिजाज कयो वियो, जंहिंमें सकरण जे समाजी तोड़े सिविल सोसाइटी वॾे अंग में शिरकत कई। उन मौक़े ते फैज़न शाह ऐं पाकिस्तान पीपल्स पार्टीअ जा अॻुवाण A4 JDO न्यूज़ सां ॻाल्हाईंदे चयो त शहबाज शाख जा मुतासिर आबादगार ही कल्ह 11 बजे खां वठी एहतिजाज पंहिंजो जारी रखियो अचनि ऐं ही 1 महीने खां वठी हलंदड़ जेको शहबाज शाख पकी थी पए उन खां वठी असांजो इरीगेशन सां मुंहिंजो ख़ुदि राब्तो हो, जंहिंमें काफ़ी शयूं असां सलाह मसलियत सां बहितर कयूं ऐं 75% कमु थी वियो आहे। ऐं असां सां इहो वाइदो कयो वियो त हीअ इंक्रोचमेंट जा मसइला जेके आहिनि ऐं गंदे पाणीअ निकाल जा मसइला आहिनि असीं आख़िरी हफ़्ते में हल कंदासीं, यानी 24 खां पोइ जॾहिं हीउ वक़्तु आयो, मशीनरी मौजूदु, सॼो वर्क फोर्स मौजूदु, पर उहो अमल करण लाइ तयारु न आहिनि। छो त 5-4 बेनिफिशरी जेके आहिनि के हूंदा इंक्रोचर कब्ज़ाखोर, उन्हनि जी का सिफ़ारिशी हुकूमती का पीपलनि जी का सिफ़ारिश अची वई, उहो ताईं भॼी आहिनि। सो उन करे असां चऊं था त पंहिंजे हक़ आहे असांजो हीउ जेकॾहिं हिकु दफ़ा हीउ सिस्टम ठही वियो त असांजा हज़ारे एकड़ ज़मीनदार जेके आहिनि माण्हू, ग़रीब माण्हू, कंहिंजा 2 एकड़, कंहिंजा 100 एकड़, सभु तबाह थी वेंदा ऐं असीं इन्हनि बीमारियुनि में सॼी उमिरि ज़िंदगी इन में नथा गुज़ारणु चाहियूं। असांजा एतिरी हज़ारा पॉपुलेशन, 3 यूनियन काउंसिल्स जी पॉपुलेशन आहे, दलील देरो, मजीद किरियो ऐं मारवी, इन्हनि जी आबादी, इन्हनि जी ज़रई पाणी ऐं इन्हनि में माण्हू ऐं इन्हनि जा जानवर सभु इन्हनि बीमारियुनि में असीं मरण लाइ तयारु न आहियूं। उन करे असांजी जदोजहद पंहिंजे नतीजनि जा हासिलात करण ताईं जारी रहंदी, बाक़ी हुनजा रुख़ केॾीमहिल तब्दील थींदो रहंदो। मुतासिर आबादगार आहियूं, कल्ह खां वठी हिते जेको बुख हड़ताल ते वेठा आहियूं, मतिलबु एहतिजाजी कैंप जहाँ आहियूं वेठा आहियूं ऐं कल्ह खां वठी जेको तव्हांखे मीडिया खे ॿुधायो आहे, वरी बि असां इहो रिमाइंड कयूं था जेको असां सां पुछड़ी वारनि सां जेको हिननि जो शहबाज शाख जो पाणी पहुचे कोन पियो, इरीगेशन जा अमलदार जेके बार मतिलबु आसरा ऐं दिलासा ॾींदा था अचनि ऐं उन्हनि जे हिसाब सां वेठा आहियूं। जेको हिते कमु बि हले पियो ऐं जेकी गैरकानूनी हिते मोरियूं आहिनि, पहिरीं ॻाल्हि त असां चवंदा उन्हनि खे हितां ख़तमु कयो वञे, जेके जाइज़ मोरियूं हुजनि, ज़रूरत वारी हुजनि उन्हनि खे रखियो वञे। इन खां पोइ जेको शाख जो कमु आहे उहो बि तसली बख़्श हुजणु खपे ऐं जेको असांजे पुछड़ी में पाणी न पियो अचे ऐं इन जे हिसाब सां असां वेठा आहियूं।